असांजे रूह जी राह आहे। तूं सिंध जे बरनि जी बहार ऐं थियण जी तिखार आहे। तोखे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजो मुछल मन तव्हां जीअं घड़ी पवंदो आहे। पर जी तव्हां कुझु कोमारिया थो नज़र अचे ऐं हिन बानी जी अखियूं दरिया जहिड़ी दिलि वारे दरिया खां जी परेशानी जा पाछा ॾिसी रहियूं आहिनि। तोखे ख़बर आहे त तोसां ऐं सिंध सां असांजो निंड जो नातो आहे। तोखे सिंध खे सदाईं असां सराहो ॾिसण था चाहियूं। जेसिताईं दरिया खां जे दिलि में धड़कण जी ऐं संदसि बाहनि में तलवार खणण जी ताक़त आहे, तेसिताईं सिंध ऐं हेमू ॿई सहेलियूं रहंदियूं। आसमान में तारा कीअं था चमकनि, जहिड़ा के वतन परस्त सरफरोश जे जिस्म में था, जहिड़ा के तारीख़ जी तारीख़नि में शहीदनि जा नाम। इहो सच आहे त तारा गर्दिश कंदा आहिनि त इंसान जी क़िस्मत बि गर्दिश कंदी आहे। दरिया खां जहिड़ा दिलेर तारनि जी गर्दिश खे फेराए छॾींदा आहिनि ऐं हुन जी क़िस्मत जा लेख तारनि सां न पर तलवारुनि सां लिखिया वेंदा आहिनि। जॾहिं जॾहिं मां आसमान ते ॾिसंदी आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण आसमान जा तारा दरिया खां जे थोरे जी सुंदरी ओॾे वधा आहिनि। पर इन असांखे हिकिड़ी जुर्म ॿुधायो। आसमान में जॾहिं पुछर तारो उथंदो आहे त सिंध रत में वेंदो आहे। सिंध जा पुंधा पुसंदा आहिनि। आसमान में पुछर तारो उथियो आहे। छा आसमान में पुछर तारो उथियो आहे? हा, अॼु आसमान में पुछर तारो उथियो आहे। तूं ॾिस, पुछर तारो कीअं पियो चमके। असांखे त हिन मां इंसानी लफ़्ज़ थो ॾिनो थो नज़र अचे। शायदि तारीख़ जो वर्क भरण वारो आहे। हा, वरी तारीख़ जो वर्क भरण सां, वरी सिंध सूरत सां, वरी सिंधियुनि जी रत सां तारीख़ में बादशाहनि ऐं सुपह सालारनि जी अज़मत जा दास्तान करे न ये कोन थींदो। दरिया खां जे हूंदे तारीख़ सिंध जे सूरत जी ॾेई सघे ऐं को बि अलॻी पाए यकतारा चपड़ी वजाए मत अलॻ थी झूमंदड़ ऐं नचंदड़ सिंध जो रंग नथो पाए सघे। पर हिन आसमान में पुछर तारो उथियो आहे। असांखे नचूनी जी ॻाल्हि परेशान करे रही आहे। आसमान में पुछर तारो उथियो आहे, बिहाव तारो बिहार जी मस्ती ते हिन को असर नाहे थींदो। कोई दरिया खां जी दिलेरी परेशानी में छो थो थिए पई आहे। इन लाइ त असांखे सिंध जो आईंदो हिन राति जहिड़ो तारीख़ थो नज़र अचे ऐं हिन राति खे रोशन करण वारा तारा असांखे टुटंदा था नज़र अचनि। छा सिंध जी तलवार उॾी थी वई आहे जो दरिया खां के सिंध जो आईंदो तारीख़ थो नज़र अचे। सिंध जी तलवार कॾहिं बि उॾी थी नथी सघे। मुसीबत जी रोही ते सिंध जी तलवार वधीक तेज़ थींदी आहे। सिंधी जॾहिं अखियूं पाए यकतारा खणी चपड़ी वजाए झूमंदा नचंदा ॻाईंदा आहिनि त सारी काइनात हिननि जी साज़ आवाज़ जी लहरुनि में रुढ़ी वेंदी आहे। पर सिंधी जॾहिं अखियूं लाहे ककड़ियूं पाए तलवार खे न्याणा करंदा आहिनि त राति जो सीनो चीरजी वेंदो आहे ऐं पोइ पिढ़ फुटंदी आहे। उफ़क़ मां शफ़क़ जो ॻाढ़ो रतु टिमंदो आहे। तूं त परेशान छो आहियो? अहिड़ी शइ तोखे ख़बर न आहे। पूरा लॻ खां अॻु नंढी अदाई पई अचे। असांखे ख़बर आहे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त हुन अंधारीअ जे अॻियां दरिया खां जबल थी बीहंदो। सिंध जो बच्चो बच्चो हमारे जबल आहे जंहिंसां तूफ़ान टकराई पार पार थी वञे। पर छा? असां धारे जे तीरनि जे तूफ़ान खां नथा ॾिजूं, पर उन खंजर खां था ॾिजूं जेको पंहिंजनि जे हथ में ईंदा, जेको ॿारनि जी पाइण महिल असांजी पुठी में वार कंदो। पंहिंजो कॾहिं बि इहे कोन कंदो। पंहिंजे सिंध खे सूर ॾिना, पंहिंजे सिंध जे सीने में खंजर आया आहिनि। हर भोग वक़्त जे उमिरि सां मिली मारवी जी इच्छी में गॾु विधाए हर चले सां आवाज़ी वटि दाई थी सिंध जा कुदर को आहे। वरी भोग मारी सिंध जे पेरनि खे बिगड़ा धंधो चाहे। अॼु वरी चले सां धारे नथा सिंध जा कुंदर को आहिनि थो चाहे। त पोइ दरिया खां जी तलवार न मयाण में छो आहे? हाँ? जॾहिं सचे सीने जा आर पार छो न आहे? चले सर जी हिफ़ाज़त उहे दीवारूं बि कनि जिन दीवारुनि जी हिफ़ाज़त कनि दरिया खां जो मुक़दस फर्ज़ आहे। शायदि तव्हांजो इशारो भेड़ न आहे।
मकसद है माला के हमेशा साथ से जन्म मकसद हुआ है ऐ मेरे साथ को बुआली या संजीव वाली जिंदगी कितने में पहुंच हुआ है समी सुल्तान निजामुद्दीन ने मेरे ने एडी साजिश कदम નથી કરી શકે जाम तेजी गाड़ी मर्जी के ऐसा काल न सुरता जाम तेजी ने ऐसे पाजो पुटपण आयो त रानी मर्जी मुखाफत कई ओए असा जो तोसा प्यार तू रानी मर्जी जे भाव लाउन जी मन असा तुझे प्यार में चढ़िया थी प्यार असा जे प्यार की खबर चले जाम निजाम की रखे पंत उन काबू तो रखा तो नुसन छड़ाए तुझी जबान साथे हथ में इन गाल काबू तो रहे रानी मर्जी जे सीने में सारा जी तू ही दुखाए जेका जल तू ही भड़की बाह उन बाह में असा के सारी सिंध सनम दे नजर दी रानी मर्जी हमारे खिलाफ का साजिश कई आहे हां असा के खबर भैया त रानी मर्जी असा के मारायण लाए शाह बेग अरगुन के सिंधी सरहद ते हमले करण जी दावत दी शन शैतान जा कने बोरा थे ए मुझे करिया खान जो वार वेटिंग होता थे एन ये न जो दया खान जो वार बिंदु न पर ये जद दया खान जेड़ा के ही सिंध का सके जे सिंध सुवारी जो वार बिंदु न थी रानी मर्जी के यह खबर ना है तो जब शाह बेग सिंधी सरहद पे हमला कर लो पर केतरे ने सिंधी जो रख बदलो जाम सिंधी रानी मर्जी समय सुल्तान जे ताज तख्त में मासूम सिंधी ते बुलंदा याकूत जैन की जाए जाम साथी ने हयाती की बेटी रोड लमन में जाम फेरो तने नंढो रानी मर्जी समझे कि जाम निजाम लगा को असा तक ते को तो करेंगे शायद रानी मर्जी इहो नती जाने वफादारी असा सिंधी जी तन में शामिल नहीं जान का पर में एक पैगामी आयो है जो हीरे सानिन साहब मिलन को चाहे पैगामी के अंदर आयो चला फेरे जो पैगाम एमो सा पैगामी के अंदर देखो पैगामी तो जे अवेले जमा सांदाबुत लगा तो को अहम पैगाम हुआ सरकार शाह बेग अरगुन सिंह जी सरहद ते हमलो कयो आहे ऐं तुर्खानन चाका परगट जे संधि जा माशिन जे कोट के फुरियो आहे पैगामी असा मालूम कर था शाह बेग अरगुन जने सिंध जी सरहद उरागे सिंध जी मुकद्दस धरती के लताए बेगना सिंध के फुरियो लुटियो तने तो जमीन था के अरगुन ओचतो रहता हो देश समुदाय है दिल वाला जागना है कोई अरगुन राजा होती है असी अमीर अल्लाह देश की बिस्रा है अरगुन अल्लाह मौत करिए की रहा है चाहो अरगुन सिंध जी सरहदों के हमलों करे पाजे मौत का हिस्सा होता दिया अरगुन जी रक्त जी वजाए असांजी जे तलवार पंहिंजी उंज उठाइण लाइ आती आहे सरकार असांखे शहादत जूं दुआऊं ॾींदड़ ही मिठो आवाज़ ॾके छो मुझे दिल लगी गई आहे फिर मैं था रानी मर्जी की साजिश का शिकार नहीं बनो जंहिं देश जी धरती दुख असांखे जनम ॾिनो जेका देश जी धरती मौत खां पोइ असांजे मन खे पंहिंजे सीने में सांधी थी तंहिं धरती खे साजिश जे ॼार में फासाए वञी असां मार करे वेही असांखे दुआ कर फातिहा जी वठो या शहीद थी वञा अल्लाह भगवान हमारा बड़ी चुप को आगे मुट्ठे विसाम होते आगे आखिर कैसी ताई विसाम कर बतके सोरेंदी रानी रानी जेस ताईं मुक्कीअ जे सीने में साह जी कट लड़दी रहंदी
तेज तन हिन वटके सामण न ॾींदसि। आवाजो हल्को झूठो लॻंदो ऐं वट में सामी वेंदी। मां पंहिंजे दामन सां हिन वटके ओट ॾींदसि। किथे तुंहिंजो दामन सड़ी न पवे राणी। दामन सां त परवाह न आहे, मूंखे पर ड्यूटी पर न ॾांदी। मौत वेणो नाहे राणी। जिंदगी जी हर बात कदर थी खुटे ऐं असांजी जिंदगी जी बात कजे खुटी आहे। असां खुदा पिया घड़ी घड़ी ॼण मौत जी बिख आहे ऐं मौत बिखूं खणंदो असां न ईंदो कोन्हे। अहिड़ा अहिड़ा वतन न कजो। जीअं जोया मीरा ऐं सिंधर छपर छांव आहे जेकॾहिं अमां खे कुझु थी वियो ऐं सिंध मथे वड़की पवंदी। सिंध कॾहिं बि मथे उभारी कोन थींदी। जाम नंढा पया जमंदा इबरदा सिंध जी लोई सदाईं सलामत रहे। हम फेरोज अन्ना नंढो आहे उन जा कमज़ोर गुला सिंध जी सुल्तान जा ॿार खणी न सघंदा। इस्लाम जे हिकिड़े पुट जा कुल्ला कमज़ोर आहे पर असांजे ॿिए पुट जा कुल्ला असांजे ॿिए पुट जा कुल्ला एतिरा त मज़बूत आहे जो सारी धरतीअ जो भार खणी सघे। जाम फेरोज़ अञा नंढो आहे जेसीं जवान थे सुल्तानी संभाले तेसीं असांजो पुट दरिया हुकूमत जूं बागूं संभालींदो। छा दरिया हुकूमत जूं बागूं संभालींदो? शायदि असांजी राणीअ खे असांजी ॻाल्हि पसंदि न आहे। हिन बानीअ जी कहिड़ी वजह जो सिंध जे सुल्तान जी ॻाल्हि खे नापसंद करण जी गुस्ताखी करे? असांजी राणी जी ॻाल्हियुनि मां नाराज़गी थी पवे। राणी असीं सिंध जे सुल्तान जी हैसियत सां न पर ज़िंदगी जे साथी जी हैसियत सां सलाह करे रहिया आहियूं। तव्हांजी हर हैसियत ते ॻाल्हि मञणु हिन बानीअ जो फर्ज़ आहे। असांजी राणी जी दिल में का ॻाल्हि आहे जेका असांखे ॿुधाइण सां अॻे सरकार अब हुनजी बानीअ सां गॾोगॾु मां हिकु माउ बि आहियां ऐं मां जी ममता जी इहा ख़्वाहिश आहे मुंहिंजो ध्यानु करो ही सिंध जो तख़्त माणे ऐं अमां वांगुरु सिंध जी ख़िदमत करे। पर जा तारीख़ नवीस हुनजी अज़मत जा दास्तान लिखनि। शायद असांजी राणीअ खे इहो डपु आहे असां खां पोइ दरिया ख़ान तख़्त ते कब्ज़ो करे। सरकार तारीख़ शायद आहे पर इन्हीअ तख़्त जी ताज लाइ आजो रद्द आयो आहे। तुम त मुंहिंजे पीउ खे पुठियो आहे दरिया ख़ान त अञा बि उतारियो आहे। राणी तूं दरिया ख़ान खे दारियो चई असांखे ॾुख ॾेई रही आहे। हाणे माफ़ी जी तरफ़ आहियां। यादि रख राणी जंहिंजे बि रगुनि में बहिराण जो पाणी रत बणिजी टोड़ंदो हूंदो जीअं बि सिंधी माउ जी धन पीती हूंदी जंहिंखे बि सिंध जी हिंदोरे में लोॾियो जी तलवार अंधी थी न थी सघे। दरिया ख़ान खे सिंध जी कुख जनम ॾिनो आहे कॾहिं बि बेवफ़ाई
की असांखे दुते पूरो एतमाद आहे तो असांजे चवण ते पंहिंजे बाकात मुंहिंजो संग छॾाए पंहिंजनि हथनि सां आहे मुंहिंजो संग दरिया पार कयो असां तुंहिंजी उहा कुर्बानी कॾहिं बि विसारे नथा सघूं सिंध जे समय सुल्तान जी हर हुकुम खे मञण असांजो फर्ज़ आहे आलिजा थोड़ो वक़्त लकड़ी अदा रखण को चाहे इजाज़त तो आहे रानी असीं वज़ीर दफ़्तर सां अकेलाई में ॻाल्हाइण था चाहियूं आलिजा की सेहत हयाती की दुआ पारो लक्ष्मी तेरह लखवीर आलिजा की तबीयत वाली नहीं है असीं तुंहिंजो इंतज़ार करे रहिया हुआसीं चल आवाज़ दे शक्त दिशा सदाई हिन सिंध ते कायम ऐं दाइम लखवीर ज़िंदगी मौत खां हार खई थी वञे असीं सिंध जे सिहत जे बारे में मालूम करणु था चाहियूं सुल्तानत में हर तरफ सुख ही सुख है सिंध सून सोबिया सराय में लक्ष्य आलोक ले गया ठाटे शहर में मदरसे जो तादाद के नजारन से पड़ता है ठाटे का स्वभाव बहुत घर से वर्ग करती कुरान इल्म का बड़ा बड़ा मरकज किया खुरासान ईरान इराक में बड़ा बड़ा आलम करे सुतने की रहे आलमन लाए सिंध जो सरहद ऐं हुनरमंदनि लाइ समन जे हसल जा दरवाज़ा हमेशा खुलियल आहे हुनरमंदनि जो तादाद ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे देसी माण्हू त माण्हू साफ़ करे छॾियो आहे अहिड़ी गावरी बदलती जहाज़ जूं कतारूं ॾिठियूं जीअं माण्हू लाथो ऐं चाढ़ी वञे ॿाहिरि मंदिर मिलण करे हुनरमंद जिते नहीं इजाज़त कंदा लखवीर असां ॿुधो आहे त असांजे बखर जे हाकिम दिलशाद चिकरगणे में बंद कई आहे मूं कीअं ॿुधो आहे दिलशाद खे इहा ज़रूरत कीअं ॾेई जो हुन पाड़े सिंहनि जो सरहदूं लताड़े हुननि खे खुलियो ई लुटियो सिंध देश जा रहवासी अमुल जा नंबरदार असां सिंधियुनि जूं तलवारूं ॾाढ करण लाइ ॾाढे जे ॾाढ खे भञण लाइ असांजी तलवारुनि जी छांव में प्यार पलजंदो आहे हुनरमंद हिकु नित नयूं ईजादूं कंदा आहिनि औरतूं वातनि में सुट थींदियूं आहिनि हुनखे ख़बर ई आहे ओए हुन परावा संग छो लुटिया परावा अतण छो ॼाया ऐं हुनरमंदनि जा हथ छो ॾिया निकालो शिक्षा पारा माफ़ी जो तलबदार आहे लखवीर असीं पोरू लुटेरा ऐं गासिब न आहियूं असीं पोरू लुटेरनि ऐं गासिबनि लाइ मौत आहियूं सिंध धरतीअ जे सीने ते झूमंदड़ सोनल संगम सिंध धरतीअ जे कुंवारे जो भल ऐं मेहरान में वहंदड़ पगड़ियल सोन ते तॾहिं फौरन हमेशह सिंध खे ॿुधो आहे लुटेरनि सिंध खे लुटियो आहे गासिबनि सिंध जी आज़ादी खे ग़स्ब कयो आहे जंहिं क़ौम पाण तारीख़ जा ज़ुल्म सखावत सा क़ौम ॿियनि ते ज़ुल्म नथी करे सघे लखवीर जो माल धन समेत मालकनि खे मोटाए ॾिनो आहे ऐं मुल्तान जे सुल्तान लाला खां माफ़ी वठी वञे यही थींदो आहे सिंध जे सल्तनत जे बारे में मालूम करण था चाहियूं गुजरात जो सुल्तान महमूद बेग कच्छ जो राजा कंगार और मुल्तान जो सुल्तान नागा साईं ते सिर्फ ऐं सिंध जी सलामती जे लाइ दुआ कयो आहे हुनजो हाल आहे बुरा लगा था हर वक्त अर्जुन के हमले को खतरो है खतरो कॾहिं बि तलवारुनि खे ज़ंग लॻण न आहे हुन जे खतरे जे करे सिंधी हिक सां चंग वॼाईंदा
जिंदगी हिरुन में उहा मस्ती आहे जो माण्हू मस्त थी सब खतरा विसारे छॾींदा पर हुन जो खतरो हुननि खे सुञाणे आलिजा मदार मोहम्मद अमीर उमरा खाने खाना दरिया खान अंदर अचण की इजाजत जो तलबगार आहे इजाजत है नखवीर उमरे चढ़ाई बाबू माखी जो तलबगार है दरिया खान पंहिंजे लाइ का महल को महल न हूंदी आहे हू असांजो पुटु आहे तुंहिंजे लाइ असांजे घर जा दरवाज़ा हमेशा खुलियल आहे आलिजा ई बाबत और की तरह की टॉर्च से होकर आलिजा की तबीयत किया दरिया खान शरीर जे सराय मां साहन जो काफिलो कूच करण के आए चौधारी चढ़ा पिया हुए नई मंजिल पर चले आलिजा की शान सिंध पे सदा कायम है दरिया खान जिंदगी जो जहाज साह जे सिरे जी सही को सामो किनारो पे नजर अचे ऐं हर मुसाफ़िर खे उन किनारे ते ॾाढो आहे ऐं असांजे लाइ जी वेल बि भरण वारी आहे दरिया खान असां वञण खां अॻु सिंध जा थर ई पर समन सुल्तान जो तख़्त ताज तोखे सोचण या फिरोज़ अञा नंढो आहे असांखे डपु आहे असां खां पोइ किथे ग़लति सोबत अची सिंध लाइ ग़लति क़दम न खणी वेहे असीं या फिरोज़ खे तोखे सुपर्द था करे असांखे पूरो इतमाद आहे त या फिरोज़ तुंहिंजी सोबत में तो जहिड़ो दिलेर साबित थियो कान असीं सिंध जो वञूं तोखे सौंपियो था आलिजा ई बाबू की रत जो आखिरी सिंध जी को निर्मल न पाए असांखे तो मां इहा ई उम्मीद आहे दरिया खान आलिजा तुमकी आप खबर आ गई असां उहा ख़बर ॿुधण था चाहियूं आलिजा जानका पढ़ने का पहला है उन्होंने बताया था शाह बेला सिंध की सरहदों पे हमलो करे अकड़ी संदेश कोर्ट मास्टर जानका के प्रयोग शाह बेला के असीं जंग जीता वता के कबूल था करे असीं उन्हनि खे अहिड़ो सबक सेखारींदासीं जो उन्हनि खे निंड में भी सिंध जा दिल तपाउंदा उन्हनि जा घोड़ा सिंधियुनि जो नाम ॿुधी त्राह खाईंदा राणी जी सरकार असांखे समझे सुल्तान जाम उन्हनि वारी तलवार ॾिनी वञे जंहिं तलवार सां या मुनण मलक रतन के कोई समझे सुल्तानीअ जो पायो वेंदो जंहिं तलवार जी देशत खां मोहम्मद तुगलक जो हयाव फटी पियो जंहिं तलवार खां ॾुगी फिरोज शाह तुगलक जाम बम्बे के अमन जी आच कई अम्मा जी तबियत अलील आहे तव्हां मैदान जंग में कीअं वञी सघंदव असांजी तबियत अलील आहे असांजी जुरत जवान आहे सरकार शाही कभी तव्हांखे आराम लाइ चयो आहे असांजे वतन जी धरती के दुश्मन लताड़े ऐं असीं आराम कयूं असांजे देश जी पंजनी वञल धारे जी अखि कजे ऐं असीं अखियूं ॿूटे छॾियूं न राणी न
ये मौत जो मित्र हुआ जैसी कब्र में भी रुके हुआ सिंध धरती है जो कसम सिंधा मर जैसा देते कब्र में भी लपाए चौड़ा असांखे कुदरत असांखे इन पलंग जे मौत का मैदान जंग जो माना तो मौत देन थी चाहे आलिया अमहन वालिदे कमजोर बुलंदे समन सुल्तान जे ताज तख्त जो बारक इन बारक ने जी हामी फणका जी बाम में अर्ज कर दया जे कदे तू असां के मैदान जंग में वञण खां रोकण तो चाही ओए असी तो जो अर्ज ॿुधण नथा चाहियूं आलिया माना नथा क्या मान पहले हथ में समन सुल्तान की तलवार खेड़े सिंधी हिफाजत करने की ताकत आहे या न इन लाइ मूंखे इजाज़त ॾियो पर दरिया वक़्त असीं हिन पलंग जे मौत मैदान जंग जो मालाए तो मौत था चाहियूं असीं मैदान जंग में विढ़ी मरण था चाहियूं इजाज़त यो एक सिर्फ सालार सकते कि पुत्र जो पीछे दीवान वास्ता की काहे दरिया पान सीखो के समन जे सुल्तान या मुल्ला जी तेरी तलवार सोके था असांजो बीमार मर थे पर सजा साहब मैदान जंग में होता असांजो दुआ तो सारा के दरिया काल
ये जी रोशनी विसामण खां बि वधीक तेज थी वेंदी आहे। तव्हांखे आराम जी ज़रूरत आहे। असांजा सिपाही मैदान जंग में विड़ी रहिया आहिनि। ऐं असीं आराम कयूं। काहू जी आलिजा मैदान जंग मां त ख़बर आई? ना आलिजा अञा तक खबर ना आई आहे। नगारो सारे फतेह जी बिशारत ले गए। आलिजा मुबारक हो जाए। मेरे आवाम का आगे के किसी कष्ट नहीं पुत्र का नगारा नहीं तो कितने शहर में पहुंची बात नलो को फतेह थी पर तेरा कौन था वे करती मुझे भाव सेठ जो हाकिम अबू बकर के साथ इसी में सी नेसे में टूटा टूटा देखो खोली आई ये का बैग कभी भी सुधरा मेरी रखी चंगी से तो हमने की नजर पर भाई मेरे शिष्य थे भाई आई केस सुध ये सलाह तो यहाँ के जामा तो लगे खबर पे जी गई आलिजा मोहन में रखा क्या पाए सवन सुल्तान की तलवार की खजर उन्होंने तूफान जो लश्कर सामू की तूफान दिया उन्होंने साथ तूफान दिया हम लोग और हिट सिंधी समीर में चपा दिया टुकी आलिजा सिंधी तेरे हम लोग कहते टुकर किला दी निशान दी पत्थर हुई आलिजा सिंध के कोप सत्य रखोगे अभी हमने नजर तुम्हारे इजाजत फिर हसन समान सुल्तान की तलवार लगाने की सोची आलिजा वक्त के दूना बेरी आहे कि नवार करे साका संग वट ऐं सिंध खां समान सुल्तान छके वठो हर उम्र तक सजे के लड़नो आहे हर ॾींहं खां पोइ राति थे अचणो आहे हयाती जो सिज मौत जे हंज में लही वेंदो आहे वरी नवां सिज उभरंदा आहिनि नवां ॾींहं थींदा आहिनि नवां शींहं ईंदा आहिनि यहाँ निज़ाम में नंढे जी हयाती जो सिज वक्त खां अॻु ई लही वियो असांजो घरु फेरोज़ शाह अञा नंढो आहे उनजा कुल्हा अञा कमज़ोर आहिनि हू सिंध जी सुल्तानी जो बार खणी न सघंदा असांखे समय सुल्तान जो तख़्ते ताज ऐं महल जूं दीवारियूं लुॾंदी थियूं नज़र अचनि अञा काउंडोन जी तलवार खे संग न लॻो आहे असांजी तलवार पंहिंजे भाणे जे ॼाम फेरोज़ शाह जे तख़्त जी हिफ़ाज़त कंदी ऐं असांजूं ॿाहूं हिन माल जूं धूणियूं ऐं थंभा थींदियूं असांखे पंहिंजे भाउ मां इहा ई उमेद हुई पर अफ़सोस इहो आहे त असांजे भाणे जे ॼाम फेरोज़ शाह जे लाइ असां पंहिंजे रत जो आख़िरी फुड़ो बि बाइण लाइ तयारु आहियूं पर असांजे भाणे खे
असांजी इज्जत ऐं असांजे ख़ानदान जे वेरी खे एॾो मान ॾिनो। शायदि असांजे भाउ जो इशारो दरिया खान ॾांहुं आहे। हा, असांजो इशारो उन वेरीअ ॾांहुं आहे जंहिंजो नालो वठण महिल असांजी ज़बान विड़ में वट खाईंदी आहे। इंतकाम जी आग में असांजो रत टहिकंदो आहे ऐं उन वेरीअ जो रत पीअण जे लाइ असांजी तलवार म्यान मां निकिरण लाइ फटकंदी आहे। हू रुगो तुंहिंजो दुश्मन नाहे, हू असांजी क़ौम ऐं समन जे तख़्त वक़्त जो बि दुश्मन आहे। इहो ॼाणंदे बि त दरिया खान कारियर नाग आहे, फ़िरोज़ शाह जी मुंडी मरोड़ बदिरां उनखे खीर थो पीआरे। फ़िरोज़ शाह जा हथ अञा एतिरा हरकती नाहिनि जो हू के कारियर जी मुंडी मरोड़े सघनि। उन कारियर जी मुंडी मां मरोड़ींदसि। अञा मुंहिंजी क़िस्मत ज़ोर आहे। असांजी हर तदबीर तक़दीर जे हथां हार थी खाए। असां फ़िरोज़ शाह खे दरिया खान खां बदज़िन कयो हो, पर तॾहिं जान जुनैद जे पुट जान सलाउद्दीन गुजरात जे बादशाह महमूद सां गॾिजी जॾहिं ठठे ते हमलो कयो, तॾहिं ही बहादुर खान ऐं दरिया खान सलाउद्दीन के बजाय जाम फ़िरोज़ जो तख़्त बचायो। जाम फ़िरोज़ शाह जो तख़्त न बचायो, हुन पंहिंजो तख़्त बचायो। हींअर त जाम फ़िरोज़ शाह जो हुन ते एतिरो एतमाद थी वियो आहे जो जाम फ़िरोज़ शाह त नाले वादे पे हुकूमत करे, पर सिंध जो असुल हाकिम दरिया खान आहे। दरिया खान असां ॿुधो आहे त दरिया खान जा ॿई पुट दरिया खान जी जागे गाजन में फौज तयार करे रहिया आहिनि। हा, इहो सच आहे। सोडन जो सरदार राणो निर्मल सोडो ऐं मखदूम बिलावल बि हुन सां मिली विया। रात वेहामण वारी आहे, पर असांजी माउ ऐं असांजे मामे जे अखियुनि में अञा बि ओजाग आहिनि। जॾहिं औलाद जो वक़्तु सुम्हंदो आहे त माउ जी माता जाॻंदी आहे। फ़िरोज़, तूं असांजो सिकी वेठो पुटु आहीं। असांजूं अखियूं तोखे जाम निज़ामुद्दीन नंढे जहिड़ो हाकिम खे ॾिसणु चाहिनि। असां त बाबा साईं जे मिटीअ जो मतिलबु न आहियूं। हा, पर असां उन्हनि जहिड़ा थियण जी कोशिशि कंदासीं। हुकूमत हलाइण लाइ हाकिम खे शींहं जहिड़ी दिलेरी ऐं लोमड़ी जहिड़ी चालाकी घुरिजे। हिते बादशाहनि जे विख विख ते वासिन हूंदा आहिनि ऐं असां अहिड़ो ई हिकिड़ो वासिन तव्हांजी ताज में ॾिसी रहिया आहियूं। सां हुज़ूर जो इशारो न सम्झो। असांजो इशारो दरिया खान ॾांहुं आहे। दरिया खान त असांजो बाह बेड़ी आहे। हुनजी बाहुनि जी ताक़त ते त असीं हुकूमत करे रहिया आहियूं। छा फ़िरोज़ शाह जी बाहुनि मां उहे समय सुल्तान जी ताक़त ख़तम थी वई? जंहिं ताक़त सां समन 150 साल ताईं सिंध ते हुकूमत कई, जाम उमर, जाम कमाची ऐं जाम नंढे जी तलवारुनि जे दहशत सां किलनि जो सारूं थी पवंदियूं हुयूं ऐं बादशाह जा तख़्त लुटी वेंदा हुया। हुन दिलावरनि जी औलाद अॼु पंहिंजे तख़्त जी हिफ़ाज़त नथा करे सघनि। असांजी उमर असांखे ग़लति सम्झी रही आहे। जाम फ़िरोज़ जी रगुनि में बि जाम हुनर, जाम तमाची ऐं जाम नंढे जो ई रत आहे। असांजूं ॿाहूं न पंहिंजे तख़्त जी हिफ़ाज़त करे सघनि थियूं, पर दरिया खान त असांजो भाउ आहे। दरिया खान तुंहिंजो नथो थी सघे। पत्थर खे ताज में मरण सां पत्थर हीरो नथो बणिजी वञे। तूं दरिया खान खे पंहिंजो बाजी समय सुल्ताननि जी तौहीन करे रहियो आहीं। अम्मा हुज़ूर बि छा चई रही आहियो? बाबा साईं जिन पाण दरिया खान खे पंहिंजो पुटु बणायो। ज़बान सां पुटु सॾण सां जेकॾहिं धारो पुटु थी पवे त का मासूर सही पंहिंजे बुख मां पुटु न ॾियणे आहे। जाम निज़ामुद्दीन नंदे पंहिंजी हंज में दरिया खान खे न पालियो हो, पर हुन हिकु नांग पालियो हो। वो नांग हाणे फण खणी तोखे ॾंढण थो चाहे। हाँ, मुझे ॻाल्हि न सम्झी। असांखे दरिया खान बहावत जे साथी जी इत्तला मिली आहे। उन जा ॿई पुट
दरिया खान जी जागीर गाजन में तुझे खिलाफ फौज तैयार करे रहे हैं। दरिया खान असांजे खिलाफ बगावत नथो करे सके या थियणी आहे। हुकूमत में थियणी अनथियणी न हूंदी आहे। तूं दरिया खान जी मूं ते मोहब्बत जी मोट ॾिसी रहियो आहीं ऐं असीं हुन मुल्क पोयां समान सुल्तान जे तख्ती ताज जी हवा जा हण खण ॾिसी रहिया आहियूं। दरिया खान ही नथो करे सके, बारू बेरी थी नथो सके, रबर रज़न थी नथो सके। फेरोज अॼु तोखे फ़ैसिलो करणो पवंदो। असां पंहिंजे पुट ऐं समीर सुल्तान जी तख्ती ताज खे ख़त्म थींदे न ॾिसी सघूं। उठे असीं रहंदासीं या दरिया खान। अम्मा हुजूर खुदा हाफिज़। ये नथो थी सके, ये हरगिज़ नथो थी सके। अम्मा हुजूर जी ॻाल्हि सच्ची निकिती। असां पंहिंजे जासूसनि खे दरिया खान जी जागीर में मोकिलियो ऐं जासूसनि असांखे अची ॿुधायो त दरिया खान जा ॿई पुट असांजे खिलाफ फौज तैयार करे रहिया आहिनि। आलीजा ही बानो चमड़ा पोश थी दरिया खान के जागीर में वयो ऐं इहो लॻा हिन बाने पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिठो। असांखे त हींअर बि यकीन नथो अचे त दरिया खान जंहिंखे असां पंहिंजो भाउ सम्झंदा हुआसीं असांजे खिलाफ बगावत बि करे सघे थो। आलीजा बागी न भाउ हूंदो आहे न पुट, बागी सिर्फ़ु बागी हूंदो आहे। त छा इंसानी नाता ऐं रिश्ता सभु कूड़ आहिनि? धोखो दोराबे ठगी ज़िंदगी जी सभ खां वॾियूं सचायूं आहिनि। ज़िंदगी तमन्नाउनि जो फ़रेब आहे आलीजा। इंसान कोरीअड़े जियां पंहिंजे चौधारी तमन्नाउनि जो ॼार उणी थो रहे ऐं पोइ उन ॼार में अहिड़ो फासी थो वञे जो उनखे हवस ऐं लालच खां सवाइ ज़िंदगी जी का सचाई को रिश्तो नातो नज़र नथो अचे। त छा हवस इंसान जे ज़मीर खे बि मारे सघे थी? वतन खां बगावत करण वारो बागी सभ खां पहिरीं पंहिंजे ज़मीर खां बगावत कंदो आहे आलीजा ऐं बगावत लाइ निकितल म्याण मां तलवार सभ खां अॻु बागीअ जे ज़मीर खे क़तल कंदी आहे। दरिया खान जो ज़मीर मरी चुको आहे। बागी हमेशा बुज़दिल थींदो आहे जेको हवस खां हार खाई बगावत जे लाइ तलवार खे म्याण मां कढंदो आहे। पर दरिया खान त दिलेर सिपह सालार हो जे अॼु ताईं कंहिं बि जंग में हार नाहे खाधी सो हवस खां कीअं थो हार खाई सघे? जंग में सिपाही जी तलवार विढ़ंदी आहे आलीजा, न कि सिपह सालार जी। सिपाही जंग जीतींदो आहे, सिपाही जंग हाराईंदो आहे, पर नालो हमेशा सिपह सालार जो थींदो आहे। जंग में सिपाही जी सिर्फ़ तलवार विढ़ंदी आहे, पर सिपह सालार जी तलवार ऐं तदब्बुर ॿई विढ़ंदा आहिनि। जे तलवार ऐं तदब्बुर सां हुन शाबे गरगून खे शिकस्त ॾिनी, जे तलवार ऐं तदब्बुर सां हुन असांजे दुश्मन जाम सलाहदीन खे शिकस्त ॾिनी, हुन तलवार ऐं तदब्बुर सां हू असांखे शिकस्त ॾियणु थो चाहे। असां हुनखे हुनजे उहिदे तां माज़ूर था करियूं ऐं पंहिंजे मामे काऊ डोंगर खे सिपह सालारीअ जो उहिदो था सौंपियूं। कीअं ॼणे काऊ जो कंदु हेॾे वॾे भार खां झुकी वियो आहे आलीजा। असां दरिया खान खे सॾायो आहे, हींअर जो हींअर ई फ़ैसिलो करणु था चाहियूं। काऊ जी आलीजा। तो असां सां किनारकुन तुर्खान अमीरनि जी ॻाल्हि कई हुई जेकी शाहबेग खां नाराज़ थी असां वटि पनाह वठणु था चाहिनि। जी आलीजा। हिन बारे अवां किन दौलत शाही नूरगाई ऐं कैबर कारकुननि जे लाइ अर्ज़ु कयो जेके सच में पनाह वठण था घुरनि। ईअं करण सां शाहबेग जी ताक़त में कमी ईंदी ऐं असांजी ताक़त में इज़ाफ़ो थींदो। पर दरिया खान हिन जी मुखालफ़त कई हुई त दालनि खे छचे में पनाह न ॾिनी वञे जो धारियो कॾहिं बि पंहिंजो न थींदो आहे। अंधे खे सारी दुनिया अंधी नज़र ईंदी आहे ऐं बाग़ीअ खे
हर एक मां बगावत जी पूरी दिया मीर कासिम कैफकी अरगुन ऐं तुर्खान अमीरन खे खिरत ॾेई सॾायो वञे उन्हनि खे जागीरूं ॾिनियूं वञनि खटे शहर में उन्हनि जी राइश जो ख़ासि इंतज़ाम कयो वञे ऐं उन पाड़े जो नालो मुगल पाड़ो रखियो वञे असां हुननि जी इज़त अफ़ज़ाई करे उन्हनि जूं दिलियूं जीतण था चाहियूं ईअं ई थींदो आलीशा तूं हाणे वञी सघीं थो आलीजा अतार मोहा अमीर उमरा खाने खाना दरिया खान अंदर अचण जी इजाजत तो करे इजाज़त आहे सिंध जो वांगो समन सुल्तान जे दर जो दरबान आलिया जे सर ते बैठ दरिया खान पंहिंजी तलवार खे म्याण मां कढ तलवार खे म्याण मां कढा हा दरिया खान तलवार खे म्याण मां कढ इहो असांजो हुकुम आहे अवाजो हुकुम अखिर ते आयो पर दरिया खान जी तलवार खे म्याण मां निकरण लाइ कॾहिं बि कंहिं हुकुम जी ज़रूरत न थी जॾहिं बि सिंध समन सुल्तान खे तलवार जी ज़रूरत थी आहे त हीअ तलवार पंहिंजो पाण पुल खाई म्याण खां ॿाहिरि निकिरी आहे सिपाही जी तलवार सिर्फ़ हाकिम जे हुकुम जी मोहताज थींदी आहे अजीब बानो पंहिंजे आका पंहिंजे भाउ जी ॻाल्हि में प्रायः ॾिसी असांजे हुकुम जी तामीर में देर थी रही आहे दरिया खान अवाजो हुकुम अखिर थी ही बानो माफ़ी जो तलबगार ऐं बाने जी तलवार हुकुम जी मुंतज़िर है दरिया खान ही असांजी शाही पोशाक जो शहर वारो बीलो असांखे तकलीफ़ पहुचाए रहियो आहे असां चाहियूं था त तूं पंहिंजी हिन तलवार सां असांजो ही बीलो कर पर ॾिसजांइ दरिया खान असांजी शहर ऐं असांजे बीड़े जे विच में थोरी थी आहे किथे ईअं न थिए जो तुंहिंजी तलवार असांजी शहर खे वठी विझे आलिजा मुझी ये तलवार अंधी ना है इन तलवार के दुश्मन है सजण सुञाण जी साझा आहे छा थियो दरिया खान असांजी शहर जे वेझो अची तुंहिंजी तलवार आलिजा आलिजा इन तलवार कॾहिं सजण जी शहर खे एतिरो वेझराई खां ॾिठो आहे आलिया मुंहिंजी ईड़े वारी गुजारत न सकी इंसान खुद गुजारत आहे दरिया खान इंसान सितारनि जी गर्दिश जा राज़ काइनात जी वसअतुनि ऐं समुंड जे अथाह उणाइनि में लिकियल गुंजत सम्झी सघे थो पर हिकु इंसान जे दिलि में लिकियल राज़ सम्झी नथो सघे अजी बानो पंहिंजे आका जी ॻाल्हियुनि जे अतलहण खां आजिज़ आहे दरिया खान छा सिंधु दरिया सिंधु खां मुंहुं मोड़े सघे थो छा खीर जबल पंहिंजी जाइ खां हटी सघे थो छा कारनि ढकरनि मां मींहं फुरण बदिरां तांजा सघनि था ना आलिजा दरिया खान जंहिंखे असां मिटीअ मां खणी महल में आंदो जंहिंखे असां कख मां लख बणायो जंहिंजो घर मथे ते असां इज़त जी पग जंहिंजो लीड़ो लीड़ो लिबास लाए असां शाही वॻो ढकायो अॼु उन गिरदार समन सुल्तान जे तख़्त में रहियूं आहिनि ऐं असांजे ख़िलाफ़ बग़ावत जी साज़िश कई आहे छा आलिजा अवांजे खिलाफ बग़ावत जी साज़िश थी आहे हा दरिया खान असांजे ख़िलाफ़ बग़ावत जी साज़िश थी आहे मूंखे बाक़ी छा ॿुधायो तमाम जो नालो निशान मिटाए छॾिया जंहिं समन सुल्तान जे तख़्त लाइ न्याय उहा दिलि कढी ॾिठनि खे खाराईंदुसि जंहिं सिंध जे ख़िलाफ़ साज़िश कई आहे सिर्फ़ हुनजो नालो ॿुधायो
साउन जो नालो था वठूं त असांजी ज़ुबान थी सड़े, जे हुन जो नालो दिल में था रखूं त असांजी दिल थी चले दरिया खान। इंतकाम जी आग में मुझो संग संग सड़ी रहो आजा उन आग में मामले में चलाए साड़े रख करे छड़ी दो मां मौत को आंखों की साड़े छड़ी दो जैसे से गद्दार के जन्म दिलवा आलिया मां ज़बान टाकरे का छिके कर जैसे से गद्दार के नोरी दिलवा मां में हथौड़े छड़ी जैसे से गद्दार के दिपायो आलिया मां उन जो मां किथे के कराई आई उन जो हनी चंद्र ने किया है संत जी सारा तो जवान कराई ते जे सिंध जी मुकद्दस धरती उन जे लाश के सीने में दफन करे नापा को दी चल वो गद्दार जो नालो उठायो सामने गद्दार जो नालो खणंदासी तेरे धरती में ॾाढा पे जीदा सॼो मेरान तुरी पवंदो दरिया खान। आलिया मेहरान न था मस्ती में आयो मेहरान वांगुरु सिंध जो बच्चो बच्चो मस्ती में अची उन गद्दार के पोड़े छड़ी सिर्फ नालो उठायो उन गद्दार में हुन जो नालो हुन गद्दार जो नालो दरिया खान आहे। आलिया हाँ दरिया खान तू असांजे खिलाफ बगावत जी साजिश कई आहे, तू बागी आहे। मां बागी है मां बागी है हाँ तू बागी आहे। जे सिंधु समन सुल्तान वाले पंहिंजे जिस्म ते ज़ख़्मनि जा याकूत लॻा असांजे ताज में जड़ियल याकूत तुंहिंजे ज़ख़्मनि जे याकूत खां वधीक क़ीमती आहिनि। जे तोखे इन बाहुनि जे हिंदोरे में लोॾा आहे सरफरोशी जा लौलाना सरफरोशी जा लौलाना ॾियण वारो मौत जा लौलाना बि ॾेई सघे थो। आलिया जे तोखे चीच खां वठी हलण सेखारे चीच खां वठी हलण सेखारण वारो देखूअ में बि धिको ॾेई सघे थो। खुदा जे वास्ते मूंखे बगावत जो इल्ज़ाम मिले मुंहिंजे ज़ख़्मनि खे जे ज़बान थिया त मुंहिंजो हिकु ज़ख़्म तोखे ॿुधायो त मुंहिंजी रत जो आख़िरी टुकड़ो सिंध ऐं समन सुल्तान लाइ रोदी यादि आहे तेरे जाम सलाबी रत ते तीरनि जी बारिश कई हुई ऐं उहे सभु तीर मूं पंहिंजे सीने ते सटा बादरी जो इहो फर्ज़ आहे तूं पंहिंजे आका लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾे। छा आका जो इहो फर्ज़ आहे त पंहिंजे बाने जी वफ़ा खे बगावत तो असांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं त असां बि तोखे ज़मीन तां खणी आसमान ते पहुचायो, तुंहिंजे भारे मथे ते इज़त जी पग रखी, तोखे खसीस बकरा मां सुबह सालार बनायो, तुंहिंजो लीलो लीलो लिबास लाए तोखे शाही वॻो ढकायो। वो वक़्तु यादि कर दरिया खान जॾहिं तूं मथे ऐं पेरे उघाड़ो बकरी विचारींदो हुई, जॾहिं मिटी तुंहिंजो बिस्तरो हूंदी हुई ऐं पत्थर तुंहिंजो विहार हूंदा। अॼु मूंखे यादि आहे अॼु बि मुंहिंजी पेशानी ते बकरियुनि जे खुरनि सां उॾायल पंहिंजे वतन जी दस आहे उन मिटी सां कीअं बगावत कंदुसि मां। बाग़ी जॾहिं फतेह न थींदो आहे त फाते सदाए तख़्त ते वेंदो आहे ऐं बाग़ी जॾहिं नाकाम थींदो आहे त बाग़ी सदाए फाड़ीअ जे तख़्ते ते चढ़ंदो आहे। जेकॾहिं सिंध ते साह ॾियण जी सज़ा फाही जो तख़्तो आहे त फाही जे तख़्ते खे तख़्त सम्झंदुसि मां। जेकॾहिं सिंध ऐं समन सुल्तान सां वफ़ा जो इनाम सूरी आहे त सूरी खे सिंध सम्झंदुसि मां। न दरिया खान न, असां तोखे मौत जी सज़ा न ॾींदासीं, पर अहिड़ी त सज़ा ॾींदासीं जो ज़िंदगीअ जो हिकु हिकु ॾींहुं तो लाइ मौत हूंदो। असां तोखे आसमान तां खणी वरी ज़मीन ते उछलींदासीं, तोखे सुबह सालार मां वरी ॿीहर बकरार बणाईंदासीं, तुंहिंजो मथो घाणो हूंदो ऐं तुंहिंजो लिबास लीलो लीलो हूंदो। तूं वरी रिणनि में रुलंदे दरिया खान, वरी रिणनि में रुलंदे तूं यादि कदे उन वक़्त खे जॾहिं वक़्तु तुंहिंजे दर जो दरबान हूंदो। असां तोखे सुबह सालार जे उहिदे तां माज़ूल था करियूं ऐं तोखां तुंहिंजी तलवार ऐं तुंहिंजी पग खसूंदा।
जो न तू इन तलवार जलाए का दरिया खान नवरी न पग जलाए। फिरोज तू मुझे बदल है यही तुझी सजा है। ओ सिंध छा तुझे प्यार जो हुए ना जेको तुझे थरन बरन का हजारे जन्नतों कुर्बान करे जेको तुझे लुकुन के इलू समझी जेको तुझे बाबरी कंडे के गुल समझी पंहिंजे सीने सां लाए जेको तुझे मिट्टी जे ज़रे ज़रे के पंहिंजी रत सां गुलाब जा गुल बणाए तंहिंजी पगला थी जीजन मां जे तुझे प्यार जो इहो इनाम तो इहो इनाम कबूल तो करिया पदी पगल आहे तुझे सुल्तान जे पेरनि में थो रखां वरी हिन महल में पेर न पाईंदुसि जे सिंध समन सुल्ताननि ते को ॾुखियो ॾींहुं अचे त इन बकरार खां यादि ओ सिंध छा तुझे प्यार जो इहो इनाम जेको तुझे थरन बरन का हजारे जन्नतों कुर्बान करे जेको तुझे लुकुन के इलू समझी जेको तुझे बाबरी कंडे के गुल समझी पंहिंजे सीने सां लाए जेको तुझे मिट्टी जे ज़रे ज़रे के पंहिंजी रत सां गुलाब जा गुल बणाए तंहिंजी पगला थी जीजन मां जे तुझे प्यार जो इहो इनाम तो इहो इनाम कबूल तो करिया पदी पगल आहे तुझे सुल्तान जे पेरनि में थो रखां वरी हिन महल में पेर न पाईंदुसि जे सिंध समन सुल्ताननि ते को ॾुखियो ॾींहुं अचे त इन बकरार खां यादि ये शराब ना है अमीर और दया खान जो रखता गालत नहीं दरिया खान सबनी जे दिलन ते भी रात को अरे लगे को भी याद गालत नहीं दरिया खान जे वक्त जो सूरज सही सिंधु जे मकान चमके अरे उनजे वक्त जो सूरज बदबख्ती जे ऊंदाइनि में उलही अॼु दरिया खान जी सुफ़े सवारी वारी पग असांजे मथे ॾियण ऐं उनजी तलवार
वही तलवार असारे हथन में पर असारे इंतकाम जी आवाज़ जाने वाला हो जाते असारे इंतकाम जी आग तॾहिं अचावंदी जॾहिं असांजे दिल जी राणी हेमू पंहिंजे हथनि सां दरिया खान के रत जो जाम भरे के रखी आका जिंदगी थारी रांद आहे थारी हिकड़ी चार मामूली बकरार के सिपा सलार बनाए छे थारी विचार साली सिपा सलार के सली बकरार का जिंदगी अदा समझ आगे अदा और तजवीर करेंगे के बुलंद तेरी पहुंचाए करेंगे के पाठा लगा जी उठला तो वक्त तजवीर दरिया करेंगे बुलंद से पहुंचा पर वो उन्हें सागी वीर वही मोटा कर दरिया खान बनी पाठा लगा यार असारे वाला याम फिरोज शाह के दरिया खान में वडो विसा हुयो ओए याम फिरोज दरिया खान के बागी करार किने नुआ पूरा असारे बड़ा आवश्यक करना बड़ा आवश्यक अल्लाह सुगाची काली भेण रानी मर के गए दरिया खान के खिलाफ दरिया खान का भाई शाबे गरबू के खिलाफ फौज तैयार करे ना असा पाजी भेण रानी मर के गए बुधायो रवा फौज फेरोज शाह के खिलाफ तैयार थी गई ऐं उन साजिश का आगाज कयो पर फेरोज शाह के इन ॻाल्हि ते यकीन ई न पिया तो को दरिया खान उनके खिलाफ बुधी सघे थो ऐं उन पंहिंजा जासूस मोकिलिया ऐं असां उन्हनि जासूसनि खे हरी टकर फिरोज शाह खे ॿुधायो त उहा फौज तुंहिंजे खिलाफ थी तैयार थिए दरिया खान के तो पांची तलवार थे वडो नाराज तमाजे तदब्बर तलवार की मुडो करे छे दरिया खान असाजे रस्ते रा हटी रुआ सिंध जो तख्त है ताज असारे हथन में असा के शाबे के खास मान के छठे में रायो जिनजे जरिए शाबे कहीं सा मख्फी पैगाम मोकिल न रहंदा दरिया खान मासूल थी चुको आहे सोका सालारी जो बाबू असांजे हथन में फिरोज शाह शराब ऐं शबाब में गुम आहे हींअर शाबेक सिंध ते हमलो कंदो ऐं सिंध जो बाबू असांखे संभाले साड़ी असांखे छा चइबो असांजे हथनि में ॾेई पोइ वरी हलियो वेंदो पर आका जी शाबेक पाण सुठी काबिज़ थी वेठो त पोइ शाबेक ईअं नथो करे सघे
छोड़ो अरबून दोस्ती में दगा नाइन करा हाँ दोस्ती में दगा नाइन करा शाह बेग कहता हर वक्त से दिल बाबर जो चप्पो आहे वो लगे सिंध में सुख सा विरण कीने दी दो इन जे करे उन जो क्यों तवाजे तख्त में खुद न हुंदियो आका शाह बेग जी मंजिल सिंध न आहे उनकी मंजिल गुजरात आहे वो सिंध असांजे हवाले करे पाण गुजरात वञो साईं मीर कासिम के की अंदर कल तो जाए उन्हें यकदम अंदर आलो है मीर कासिम देख ये शानो कर ये खबर असांजे दोस्त शाह बेग का केड़ो पैगाम आंदो है दरिया खान की माजूरी है हमारी सिफा सालारी जिला शाह बेग अर्जुन नवा के मुबारक नहीं किया असा माने दोस्त जो मुबारक दिल से कबूल कर हमारे हुक्म मुताबिक शाह बेग अर्जुन सिंध ते हमलो कयो है उनजी फौजू धरती ताईं पहुंचण वाली मरावा शाह बेग मरावा रस्ते में शाह बेग जी के रास्ता रुको सरदारन शाह बेग जो पांजे राज सां मुक़ाबलो कयो पर हमारी फौज तो उनके ऊंचा हमलो करे असा पाजन अरकून है तुर्खान फौजी अमलदार के हुकुम करे चको तो खूब शाह बेग जी दस्तारो न करे जड़े के उन जी दस्तारो कई उनके देश को नाबूद करे चलो पर धरती वट सख्त मुकाबले जो इम्कान है तू नहीं परवाह न कर दो पांचू फौजू अची चलती वट पहुंच है दुश्मन ते पहुंच तो हमलो कर अगया जावे मुंगो करे जादो नारा गाल में रुकनो रो बिजे ओ अगया शाबे मुंगो उछा हूं साईं खबर आई है कि शाह बेग अर्जुन सिंध ते हमलो कयो आहे कैटी वट खून रस जंगल ला असा खबर आ असा के असा पाण फौज मोकले रहा तू वही सगी हो ये कर आज अरकुनन तुर्खानन एंड लोरन जा फौजी दस्ता वडी कल्टी ऑफ फौज दुश्मन है फौज को हमलो करे जेको साईं शाह बेग अर्जुन हमलो कयो आहे उन जो सुबह सवार सामान तो कर पत्थर पकड़ने में कब्जा कयो आहे बेटा सभी दुनिया मरी गया है तो इंसान का खाना अच्छे पकड़ कर तो कर उन जो वजू ठेके में गिर गई आहे ये गैरत खत्म थी वई आहे छा सिंधियुनि जी पाड़ियूं ऐं तलवारियूं फुटियूं थी वयूं आहिनि जब सुनियनि जो देश लताड़े आबू नथी ठेके पहुता लाल कवटी सदर शाले को गई कहते उनकी दस्तारों के नाय गई पहाड़ उनके कोची के साथ पहुंच भी नहीं गए दीगर की सब रोज सब तरीके तक उनके साथ हो गया दस्ता की कोच में दस्तर घर का भार कर चलो अच्छा आसानी को तलवार ने पकड़ तो मिली नहीं है इन बारे के वहां तो लिखा पर खबर पई है कि काहू और ने सब ली है काहू शाह बेग से मिली हुआ है उनकी फौज के ही हमर या ये जंगल के बाहर को निकल गया है उनकी फौज के जलाए सारे खाक कर चलेगा
फरोज को भी विकास के लिए पहुंच उन्हें मुकाबले उन्हें बस का ना थी। अच्छा बहुत खान से पुटन छा दया खान से पुटन वो सारा करे ना छा देखना कौन तेरा कहेगी दया खान के पुटन के पीड़ा है तो छोड़ो लेकिन एक भी शाह है हम लोग जरूर करो इन राय में सर की फौज क्या रही जी शाह है तो करके इसका तो दया खान का भाई पुत्र मित्र खान महमूद खान दया खान के दोस्त सारे खान समूह राणा निर्मल ऐ सब जो सूर्य मखदूम रावण सर की फौज पटी उन्हें सामो क्या सिंध सड़ी गई है ठट्ठा सड़ी गया है फिरोज साहब क्या है तमाम फिरोज शिकस्त खाई पीर पे चढ़ पनाह होती है के सूरज में समुद्र चले फिरोज शाह वही वाला सिर पे चढ़ा है एड़े पुत्र के जल पैर में पहले मुझे पुत्र सड़ी चोला है एड़े पुत्र के जल पैर में पड़ा मुझे क्या है फिरोज शाह तो मुझे घर आई रोटियां के लगाया हुआ है तेरा हाथ तो कितनी आई तुझे वफादारी है कि सदामी समझा मारी अम्मा दुश्मन से तेरे जेठा लगता है सिंध तो के सले ले जा रहे तेरे हाथ तो कितनी आई दया खान ठेके पैसी हो आए ऐ ठेके गजासी लोग तारे भी हो आए दया खान ठेके पैसी हो आए और शादी जो भी हुआ या शादी हो जब तुमने जे बाप अब मिर्जा सकते हो अरे आज ही सब खतरे में आए साहब ने कभी मौजूद खतरे लिखी गए हैं उन्हें चाह के परम ऐ घर पे पानी शुरू कर गए और चाह चली गए हैं ये हकरार मौसम वाले तो काफ ही रहे हैं दया खान तू दया खान के नाच के नजारे और कितने विज्ञान हाँ तूने दया खान शरीफ की तूने दया खान और जितना विचार बदल तो जमा हो और तूने सरकार की बहुत समृद्धियां और है हुई दया खान की सरकार नाम की सब कुछ रद्द दियो सारे तो जॉब खत्म दियो तलवार दया खान की तलवार की काट दे और उन्हें देखो का करो आज ही फौज के संबंध में सताविदा कटी भगा कोई महशर में तो क्या मतलब करती क्या रुपए दया खान की बहुत खूबसूरत के सताए तो उन्हें जी रक्त का सुंदर सा की माँ के मेरी मती को अपने बता दो अरे मुझको काऊ तो औरत ही फौजी चारा बन गई दरिया खान के हमलों को और अफसोस दरिया खान के दुश्मन की तलवार में और पाटे की तलवार मारे तो दया खान शरीफ कहीं नहीं आए हथों चली गई वाले जिंदगी आई वाली तो किसी नहीं हुई जिंदगी कोई 50 साल क्या है सब जिंदगी बताई जाती बोलिए बे एक रखा लिया ये सब का बचेंगे
कोशिश लाते आयो ही पायूं काऊं रड़ियूं काऊ दौड़ के बाद कोशिश का शाद माना है अखो जो दुश्मन करे खान हुआ अरे सिंध ने हेमो पई असा को सिंध जे लखन जे गांव गुरी सिंध जे पहाड़ जा पत्थर भी बन के आई अरे तूने गांव अरे गांव के माने और कोशिश का शाद माना तो सही जगह बताई करो वक्त जो हां ये इंसान को कोस सिंध का निशान रखना है उन जे रखना नवा शहर नवा माला दुबाई समझ सुल्तान क्या मुन्नर जरे हमी सूरे हुई समझ सुल्तान जो पायो दो अरे निशान तू के जो शहर नहीं चलो ये देवरान जो खून जो है और ये वक्त रखना समझ सुल्तान ने जो आवाज कियो और वही कार्य करो इन पाइन डाउन इंसानी को सका कार्य को बात नहीं रहा जो बात खुली है हसनी सुल्तानी समता खसदी दौरान चली रहेगा तो हम खुश थे गुरजे की देन जैसे मरान होते जो आज तुम जो भा काऊ दौर सिंध का सुल्तान थी रहा हाँ जॾहिं बि तारीख़ जो वक़्तु वरंदो आहे सिंधी वक़्त में वेंदी आहे ऐं अॼु तारीख़ जो वक़्तु वरी रहियो आहे वो पासो मटाए रहियो आहे ऐं सिंध जे संबंधी सुल्तानी घुरिजी उन्हनि खे मिली रही आहे मुंहिंजो भाउ अॼु सिंध जी सुल्तानीअ जो ताज पाए सिंध जो बादशाह थींदो असांखे ख़बर हुई वाह तू सही तो चई ये बात ये दायूं सब तुझी ताज पोशे जा शादमाना आहिनि असांखे ख़बर हुई असांजे ताज कोशी जो ॿुधी असांजी भेण ॾाढो ख़ुशि थी पापा अच्छा ताऊ तो खेले पर हसन सा सारे सुल्तान जो आया सड़ी रही है तो जली रहियो आहे सिंध जी कन्यूं